Assalamualaikum. This is Abdur. Welcome again. Our YouTube channel Guru of MCQs. वजह सां वधीक सिंधी जा MCQs पढ़ंदासीं। असां पहिरियां बि तक़रीबन 400-500 MCQs करे चुका आहियूं। त अॼु जो असांजो पहिरियों सुवालु आहे त प्रोफेसर अब्दुल्ला मक्सी साहिबु जेको आहे सिंधी तारीख़ जो जदीद मुतालो लिखियो। ऐं ॿियो सुवालु आहे असांजो शमसुद्दीन अरसाणी जेको आहे आज़ादी खां पोइ सिंधी अफ़सानो अदब जी ओसर लिखियो। क्वेश्चन नंबर असांजो 37 आहे त डॉक्टर फ़हमीदा हुसैन जेका अदबी तनक़ीद ऐं फ़न ऐं तारीख़ जे बारे में लिखियो। 38 क्वेश्चन आहे त डॉक्टर फ़हमीदा हुसैन शाह ऐं सिंध भाङो पहिरियों जेको आहे लिखियो। 39 क्वेश्चन आहे त होचंद बोलचंद गुरबख्शानी डॉक्टर गुरबख्शानी जेको आहे शाह जो रिसालो लिखियो। ऐं 40 क्वेश्चन बि गुरबख्शानी थिया। गुरबख्शानी होचंद बोलचंद जेको आहे रू रिहान जेको आहे लिखियो। ॿियो असांजो 41 क्वेश्चन आहे असांजो लाखो ग़ुलाम मोहम्मद सिंध जो तारीख़ ऐं तहक़ीक़ी जाइज़ो जेको आहे लिखियो। क्वेश्चन नंबर 42 आहे त मलकाणी मंगहाराम जेको आहे सिंधी नसर जी तारीख़ लिखियो। क्वेश्चन नंबर असांजो 44 आहे त अब्दुल मजीद मेमण सिंधी अब्दुल मजीद मेमण जेको आहे सिंधी अदब जी तारीख़ लिखी। सिंधी अदब जी तारीख़ जे बारे में किताबु लिखियो। क्वेश्चन नंबर असांजो 44 आहे त अब्दुल मजीद मेमण साहिबु सिंधी अब्दुल मजीद मेमण साहिबु जेको आहे ॾूर जा बेंत लिखिया। क्वेश्चन नंबर असांजो 45 आहे त डॉक्टर अब्दुल मजीद मेमण साहिबु शाह करीम जो कलाम बि लिखियो। क्वेश्चन नंबर 46 आहे त मोहम्मद सिद्दीक़ मेमण सिंध जी अदबी तारीख़ ते भाङो पहिरियों जेको आहे लिखियो।